वाला पढ़ कुरान पढ़े तो अब्दुल रहमान सुंदेस कुरान पढ़ दो तो कारी अब्दुल बासित पढ़ दो जड़ी ही पढ़े हाँ जो काफर भी कलमो पढ़ी जे जान जो कुरान बुधी समूरा जो मुसलमान थी वेंदा कुरान तरी दसो है नबी के चई तू कुरान पढ़ दमा बुधा ते आवाज प्यारा जब अजान जो आवाज कुरान जो आवाज मूसा नबी के नचई तौरात पढ़ दमा बुधा ईसा नबी के नचई इंजील पढ़ दमा बुधा दाऊद नबी के नचई ज़बूर पढ़ दमा बुधा सोने मोहम्मद के चई अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीलन निस्वहु अमिन कुसमिनहु कलीला औज़द अलैहि व रद्दिल कुरआन तरतीला। ओ मुझा प्यारा पैगंबर दुनिया निंदा करे तू जाग जे कुछ तो दुनिया आखिरत में इज्जत वालो चाह तू हिन की शान है हिन के पढ़े हिन के पूछे हिन ते अमल करे काली कमली वाला जान मुझा सोना मोहम्मद दुनिया निंद करे तू जाग अधरात निंद करे अधरात जाग देसा निंद करे चौथी पति जाग शाकया सही जे कुरान पढ़ रात जो पढ़ा के रात जो पढ़ अकेला ये वाली इबादत रब के ॾाढी प्यारी लगंदी आहे। अधरा जो तू जड़ा बजाए टिशू ॾिसे टीनू बनाया किला लतारे वञी सिनायूं करे गिलेशन गिजीअ में आरोपन ते बि ज़ुल्म कंदो अचे किनो थी मरदे मुझे मोहम्मद जा गुलाम अधरा जो भी कुरान पढ़दा वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। अजो ते इज्जत बचे भई जान सोना करना दी तो कुरान जे शाम में अच नबी से जा गुलाम छा पिया पढ़ना जरा जो नबी उस सजदे में बयान ये रिश्ता क़ियाम में ये भी तो जवान हा हयाती इनके भी जो प्यारी बच्चा प्यारा हा घर प्यारा हा पर हर शेखों अधिक कुरान प्यारो हो अरबी मोहम्मद प्यारो हो। सुभान अल्लाह कुरान के इस रात जो पढ़ पर ठाहे ठाहे पढ़ किया रत्तिल कुरान तरतीला चाहे कुरान पढ़ से रात जो पढ़ा बुद्धि के सजी दुनिया निंद में जे ब्याह निंद में दमाद जागा दो मुझा रहमतुल आलमीन ओ खातमुन नबीन तू कुरान पढ़ दमा तुझे नबूवत वाली ज़बान मुबारक में कुरान बुधा एरो कुरान प्यारो दल पीरवी पेरो तिलावत कुरान नी जो रब पाण कईया सुभान अल्लाह एरो कुरान प्यारो बी गाल बुध जिनके दुनिया में कुरान नसीब छो जो कब्र में भी नसीब थी सुभान अल्लाह हशर में भी परण में उड़ारे रब सां मिलाइंदुस जो जन्नत में भी रब कुरान बुधाइंदुस सुभान अल्लाह जन्नत में कुरान साइना निकले मुकाम गुजर क्यों ते कबरां बिन ते अज़ाब पे थे एक कबर में कुरान जो आवाज पे आयो सुभान अल्लाह साहब जो अल्लाह जा रसूल हितों दां जो अजन हितों भी और हिन कबर में कुरान जो आवाज तो पाण फरमायो माखे रब जान आयो अब हमारे तक जान आयो
तॾहिं छो हिन ते अज़ाब थे पेशाब खां परहेज़ न कंदो हो। बेनमाज़ी छाजी पाकाई छाजो वटि हे छा थो करे पाकाई नसीब थी आद निमाज़ीअ खे तॾहिं थो जे इन्नल्लाह युहिब्बु तव्वाबीन व युहिब्बुल मुतत्तहिरीन। तौबा करण वारनि खे बि दोस्त करणो बनाईंदो आहे मारे तक ऐं पाकाई रखण वारनि खे बि दोस्त बनाईंदो। हाँ केरु क़ुरान में चए केरु थो रब से ॿिया बि आहिनि कि वल काज़िमीनल ग़ैज़ वल आफ़ीना अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। सुभान अल्लाह कारियर नांग वारो वेरो सालन खां पोइ बि वठूं हया कर हे छा थो करे उम्मती कहीं जाऊं। कुरान में चइजे के कावड़ के खान बे के माफ कन मां रब उनके पंजो दोस्त बनाईंदो आ। सुभान अल्लाह। अरे चार दर ते आया थी छडे दे वडाई छडे दे मगी इनके तू माफ कर हिनो थी तुझे दर ते आयो आ मां तो के माफ कनम तू हिन जा ऐब ढक मां तुझा ऐब ढकीनो माए बेशक। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। असांखे नबी उहो मिलियो जंहिंजे जिस्म मुबारक में चौकावड़ हुई आहे कि न जॾहिं नबी से मक्को छॾे मदीने ॾे था वञनि उस्मान बिन तलैशेबी जंहिंजे हथ में काबे जूं चाबियूं आहिनि नबी फरमाईंदा उस्मान बिन तलैशेबी ये काबे जूं चाबियूं ॾे त मां मोहम्मद आख़िरी दीदार काबे जो कयूं वञा। सुभान अल्लाह। मक्के जा मुशरिक मांखे रहण नथा ॾियनि हिन चयो न मां चाबियूं ॾियां न दरवाज़ो खोलियां। नबी से फरमाया उस्मान बिन तलैशेबी अॼु त नथो ॾे चाबियूं पर उहो वक़्त याद कर तॾहिं उहो ज़मानो ईंदो जो ये काबे जूं चाबियूं मां मोहम्मद जे हथ में कॾहिं उहो ज़मानो आयो जो उस्मान बिन तलैशेबीअ खे अली साईं बथियूं कैद थो कयूं अचेसि ॿाहां पोयूं बथियूं पयूं अथसि काबे जूं चाबियूं अली साईं जे हथ में आहिनि नबी साईं खे ॾिनई हे अल्लाह जा रसूल हे काबे जूं चाबियूं तव्हां वठो हे उस्मान बिन तलैशेबी बथियूं आयो आहिनि कैद कयूं आयो आहिनि नबी ता फरमाइनि अली जल्दी त कर देर न करे न जूं ॿाहां त खोल मां त मोहम्मद हा बदल बि छुड़ाइण आयो आहियां मांखे त रहमत लालमीन करे मुको अथई वमा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन। नबी मिलियो जेको जान अल्लाह रहमत बनी आया छाजू कावड़ियूं छाजा घेड़ा छाजा फसाद उन मोहम्मद करीम जे नक्श कदम ते नजर कर नबी जी गुलामी कर जाए तुझी जन्नत। सुभान अल्लाह। मां खणी कई थी नबी से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमांदा बाह खोल आयो सॾु करे ता चवण ओड़े आ हे काबे जूं चाबियूं तूं वठ। सुभान अल्लाह त चवण हे तोखे हुजनि इहे क़यामत ताईं तुंहिंजे खानदान में हुजूं जेको तव्हां खां खसींदो उहो वॾो ज़ालिम हूंदो उन खां पोइ अलाए केतिरा बादशाह आया अञा ताईं उहे काबे जूं चाबियूं उस्मान बिन तलैशेबी जे खानदान में चओ हलंदियूं थियूं अचनि इहो थी रहमतुल्लाह अलमीन। मको फतह थियो आहे मर्द मायूं कैद थी आया आहिनि औरत हिकिड़ी शेमा नालो अथसि
साहबा के दीजे परे हटो नथा सुञाणो मां के रहा